नसीराबाद में मसण ऐं सोलंकी बिरादरी जी बिंदुरनि में पुराणी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फारिग में ज़ख़्मी थियल जवान मुस्तमिल मसण दमधणी हवाले कयो पियो आहे। वारसन लाश इंडस हाईवे ते रखी धरणो पियो आहे। ज़ख़्मी ख़ादम मिसण शाहिद आदिल ऐं अली रज़ा रूरल हेल्थ सेंटर खां लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया नसीराबाद में मसण ऐं सोलंकी बिरादरी जी बिंदुरनि में पुराणी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फारिग में ज़ख़्मी थियल नौजवान मुस्तमिल मसण दमधणी हवाले कयो पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अला बख्श कुरैशी खां। जी अला बख्श कुरैशी, झेड़े बाबति आगाह कजो। जी बिल्कुल ही इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो नसीराबाद शहर में पेश आयो आहे। नसीराबाद वारह बस स्टॉप जो इलाइक़ो सॾिबो आहे, जेको बुतियल इलाइक़ो आहे। उते राति मसण बिरादरी ऐं सोलंकी बिरादरीअ में राति देर सां झेड़ो थियो हो, जंहिंमें गोलियूं लॻण मसण बिरादरीअ जा 5 ॼणा ख़ादम हुसैन मसण, शाहिद अली मसण, आसिफ अली रज़ा मसण ऐं मुज़म्मिल मसण सख़्तु ज़ख़्मी थिया, जिनके तिबी इमदाद लाइ रूरल सेंटर नसीराबाद आंदो वियो, जितां खेनि फौरी तौर ते लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते मुज़म्मिल मसण ज़ख़्मनि जा सूर न थियण ते फोत थी वियो। वाक़िए ख़िलाफ़ मसण बिरादरीअ जे माण्हुनि अॼु सुबुह सवेर नसीराबाद जे इंडस हाईवे ते धरणो हुयो रखी ऐं हिननि मुतालबो कयो त बिना देर कातिल बि गिरफ़्तार कया वञनि ऐं MLO जेको आहे उहो असांजे मासूम जो पोस्टमार्टम न पियो करे, उन में देर कयो आहे। जंहिं ख़िलाफ़ उन्हनि जो एहतजाज जो धरणो लॻल आहे ऐं हुननि जो मुतालबो हुयो त बिना देर पोस्टमार्टम कराए वञे, जवाबदारी जी गिरफ़्तारी वञे। ॿिए पासे मसण बिरादरी माण्हुनि चयो त सोलंकी बिरादरी माण्हुनि असांजे मथां बिना कंहिं जवाब जे हमिलो करे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, जंहिंमें असांजा 5 माण्हू थिया आहिनि, हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। ॿिए पासे राब्तो करण ते DSP नसीराबाद सैयद आसिफ शाह ऐं SHO नसीराबाद ॿुधायो त वाक़िए जो कारण पुराणो तकरार आहे। ॿिन्ही धुरियुनि में पुराणी छिकताण हलंदड़ जे नतीजे में वाक़ियो पेश आयो आहे ऐं ॿई धुरियूं हिक ई इलाइक़े जा रहवासी आहिनि। हिननि जो त कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ असां छापनि जो सिलसिलो शुरू कयो आहे। कातिल मौक़े ते फ़रार थी विया आहिनि, पर कंहिं जल्द गिरफ़्तार करे वठंदासीं। वाक़िए खां पोइ इलाइक़े में सख़्तु ख़ौफ़ ऐं हरास छायल आहे ऐं हिन वक़्तु मसण बिरादरी जो एहतजाज आहे, हुननि जो मुतालबो आहे त कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मासूम फौती मुज़म्मिल सूंबे जो बिना देर पोस्टमार्टम कराए वञे। जी महिरबानी अवां जी अला बख्श कुरैशी आगाह करण लाइ।